ब्रेकिंग न्यूज़ अवांखे अपडेट कंदा हलूं त पीर जो ॻोठ में मोनिका क़तल केस जे हवाले सां अहम इंकशाफ थिया आहिनि। वाक़े खां 3 ॾींहं अॻु मोटरसाइकिल ते सवार हिकु शख़्स मोनिका ऐं मूंखे तंग करे रहियो हो, इहो चवणु आहे मोनिका जी भेण जो। अहम ख़बर आया ताईं पहुचायूं पिया पीर जो ॻोठ मां, जिथे मोनिका क़तल केस जे हवाले सां अहम इंकशाफ थिया आहिनि। मोनिका जी भेण सभा जो बयानु ॾींदे चयो आहे त वाक़े खां 3 ॾींहं अॻु मोटरसाइकिल ते सवार हिकु शख़्स पारां मोनिका ऐं खेसि खे तंग करे रहियो हो। ब्रेकिंग न्यूज़ है, अवांखे अपडेट कंदा हलूं त पीर जो ॻोठ में मोनिका क़तल केस जे हवाले सां अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि। वाक़े खां 3 ॾींहं अॻु मोटरसाइकिल ते सवार हिकु शख़्स मोनिका ऐं मूंखे तंग करे रहियो हो। मोनिका जी भेण पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त मोनिका क़तल केस में पुलिस DNA जा जुज़ा वठण लाइ 39 माण्हुनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। अहम ख़बर आया ताईं पहुचायूं पिया पीर जो ॻोठ मां, जिथे मोनिका क़तल केस जे हवाले सां अहम इंकशाफ थिया आहिनि। वाक़े खां 3 ॾींहं अॻु मोटरसाइकिल ते सवार हिकु शख़्स मोनिका ऐं मूंखे तंग करे रहियो हो, इहो चवणु आहे मोनिका जी भेण सभा बयानु ॾिनो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे पीर जो ॻोठ मां अलीगुल जुणेजो। जी अलीगुल, वाक़े बाबति आगाह कजो। जी, जेको आदिल शाह में बदारींदड़ वाक़ियो थियो आहे मोनिका लाड़क वारो, उन सिलसिले में मोनिका जी वॾी भेण आहे हिजाब लाड़क। उन ॿुधायो त वाक़े खां 3 ॾींहं अॻु में जीअं असां रूटीन जे हिसाब सां सैदन जे हवेली ॾांहुं कम ते वेंदा हुआसीं त हिकु नामालूम शख़्स हुयो जंहिंखे लोही वेड़ियल हुई ऐं मोटरसाइकिल सवार हो, जेको अचे असांखे तंग करणु लॻो त असां अचो त तव्हांखे खणी हलां। जीअं असां हुन सां गाॾी ते न पिया चढ़ूं त हू वरी अॻिते हली वञी वरी वापसि अचे तंग कंदो रहियो, पर माण्हुनि जे वरी वेझो अचण ते पोइ फ़िरार थी वियो हुयो। जॾहिं बयान मिलण बैदि पुलिस खे अञा ख़दशा वधिया आहिनि ऐं गिरफ़्तारियूं तेज़ करे छॾियूं आहिनि त जीअं अहिड़े जवाबदार खे हथु करे सघे जेके 3 ॾींहं हिन वाक़े खां अॻु में हिन शोकत खे तंग करे रहियो हो। ऐं हिन वक़्तु ताईं जेके मोनिका केस जे सिलसिले में असांजी राब्तो थी आहे पीर जो ॻोठ जे DSP सां। उन्हनि जो चवणु आहे त 110 जेका नमूना टेस्ट जा वरिता विया आहिनि माण्हुनि सां ऐं हिरासत हेठि आहिनि। जीअं ई रिपोर्ट ईंदी त इनशाला ही कातिल गिरफ़्त में अची वेंदो। जी, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।